अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अब्दू सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इमरान खान एमनेस्टी स्कीम फरागोगी लाइ आंदी हुई, पर अमलांग मां जो यकीन न ॾियारियो वियो त हुकूमत हरकत में ईंदी। असांखे आज़ाद थिए 73 साल गुज़री विया आहिनि। इमरान खान गुज़िरियल ॾींहुं आज़ादीअ जी मुहिम शुरू कई। अॻूणो वज़ीर आज़म फरागोगी जो वकील बणियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं, ऑपोज़िशन ते कूड़ा केस दाख़िल कया विया हुआ, असां अदालतुनि जो एहतराम कयूं था, फ़ैसिलनि खे तस्लीम कयूं था। उस्मान बुज़दार रुगो नाले जो वॾो वज़ीर हो, हुननि मुख़ालिफ़नि ते केस दाख़िल करण खां सवाइ ॿियो कमु ई न कयो। सिंध में पानी जो शदीद बहरान। कोटड़ी बैराज में 59% पानी में घटिताई हुअण सबबि फसलनि जी पोखाई लाइ पानी जी फराहमी बंदि कई वई। सखर बैराज में 48% पाणीअ में घटिताई अची वई। कोटड़ी बैराज जे कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त अपस्ट्रीम में पाणीअ जी आमद 5090 क्यूसेक आहे। डाउन स्ट्रीम में पाणी 205 क्यूसेक आहे। अमरीकी परॾेही वज़ीर जो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो। अमरीकी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही विज़ारत वारो कलमदान मिलण ते वाधायूं ॾिनियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अमरीकी परॾेही वज़ीर सां ॿितरफ़ा लाॻापा मज़बूत करण ते इतफ़ाक़ थियो आहे। हिंगोरजा में क़त्ल थियल DIG कंप्लेन सेल जे इंचार्ज सब इंस्पेक्टर ज़ुलेख़ा जो क़ातिल गिरफ़्तार। ड्रामाई अंदाज़ में क़त्ल थियल सब इंस्पेक्टर ज़ुलेख़ा जो संदसि मुड़ुसु ई क़ातिल निकितो। पुलिस जो चवणु आहे त जावेद मंगणे जो घरू मामलनि तां ज़ाल खे क़त्ल करे ड्रामो रचायो त हथियारबंदनि क़त्ल कयो आहे। गढ़ी यासीन वेझो ॻोठ जादो कलोड़ में ज़मीन जी मालिकी तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान अरसलान उनड़ दम ॾेई छॾियो। वारिसनि लाश गढ़ी यासीन खीरथल कैनाल ते रखी टायरनि खे बाहि ॾेई धरणो हयो। केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे, वारिसनि जो मुतालबो। सरहद थाणे जी हद मां पाणी जे वारे ते वियल ॻोठाणो उस्मान कोलाची मुबैना तौर गुम थी वियो। वारिसनि पारां अग़वा जो शक ज़ाहिर। ऐं उमरकोट में ढोरो नारो रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, हिकु फ़रार। वगण में बि अली असहाबो लिंक रोड ते पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो। हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार।